नाज़रीन खे बावड़े में खबर ॾींदा हलूं त SSP घोटकी मोहम्मद अनवर खेतरान जी हिदायतनि ते पुलिस दादलिगारी थाणे जी हद में 2 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान मोहम्मद इस्लाम लिगारी के बाहिफ़ाज़त बादियाब कराए वरितो आहे। खंबड़ा लिंक रोड वटि पुलिस ऐं 6 हथियारबंदनि जे विच में मुक़ाबिलो थियो, जंहिं दौरान पुलिस हिकमत अमली सां 3 जवाबदारनि अब्दुल मजीद मलिक, नूर हसन लाशारी ऐं अली वारिस मलिक के गिरफ्तार करे वरितो। जवाबदार अब्दुल मजीद ज़ख्मी हालत में हथियार समेत गिरफ्तार। 3 जवाबदार सरदार खान गुरगेज, हैदर अली चाकराणी ऐं शाहनवाज़ चाकराणी फरार थियण में कामयाब थी विया। मुग़ियनि खे तावान लाइ खान मोहम्मद पुल वटां अगवा कयो वियो हो। पुलिस कानूनी कार्रवाई बाद खेसि वारसनि हवाले कंदी। SSP घोटकी कामयाब कार्रवाई ते पुलिस पार्टी लाइ नक़द इनाम ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट जो ऐलान कयो।